कारा चांवर बि चांवरनि जो हिकु क़िस्म आहे जंहिं बाबति थोरनि माण्हुनि खे ॼाण हूंदी छो त ही चांवर आम तौर ते इस्तेमालु नथा कया वञनि। कारा चांवर इंडोनेशिया, थाईलैंड ऐं भारत समेत ॿियनि मुल्कनि में बि वापराया वञनि था। भारतीय रियासत मणिपुर में कारनि चांवरनि खे चखाव जे नाले सां सुञातो वञे थो। कारनि चांवरनि में आयरन, विटामिन ई ऐं एंटी ऑक्सीडेंट जजे मिक़दार में हूंदा आहिनि, जॾहिं त नासी चांवरनि खां वधीक फाइबर बि रखनि था। ज़ाइके में ॿिन्ही क़िस्मनि जे चांवरनि जीअं मज़ेदार हूंदा आहिनि। हिननि चांवरनि जूं ख़ासियतूं ऐं फ़ाइदा ॿियनि क़िस्मनि खां मुख़्तलिफ़ आहिनि, या ईअं चइजे त ही वधीक सेहतमंद आहिनि छो त हिननि जा के नुक़सान न आहिनि। अछा चांवर वज़न वधण जो सबबु सम्झा वेंदा आहिनि, पर कारनि चांवरनि जो इस्तेमालु सिहत लाइ ज़रूरी आहे। माहिर चवनि था त ही इंसानी सिहत ते कंहिं बि क़िस्म जा नाकारी असर नथा विझनि, पर हिननि में मौजूदु मिनरल्स शुगर ऐं दिलि जे मर्ज़नि खां महफ़ूज़ रखनि था। कारनि चांवरनि में फाइबर रत में मौजूदु शुगर लेवल खे घटाइण ऐं कंट्रोल करण में मदद ॾिए थो, पर ज़रूरत खां वधीक इस्तेमालु सिहत ते नाकारी असर विझी सघे थो। माहिरनि मूजिबि ही चांवर माण्हू खे सेहतमंद ऐं तवानो रहण में मदद ॾियनि था ऐं मेटाबॉलिज़म बि तेज़ कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk